यार मन बाबा ताड़ी थी जकम कुतर कुतर थींदो न हे हेतरा माण्हू वो यार ताड़ी नथा वॼाए हा ये इते रखी सको कम कुतर कुतर थिए न बाबा असां आज शुक्रगुज़ार आहियूं साईं असांजो प्यारो असांजो साईं शमीर अब्बास साहब उनजे लाइ हिकिड़ी भरपूर ताड़ी वॼायो तेज़ ताड़ी ही जेको एंटरटेनमेंट या वग़ैरह जेका जेको कुझु थिए थो हिननि साईं वारनि जे करे ऐं तव्हां आवाम खे बि सलाम आहे दादा सभु पढ़ियल लिखियल सभु दोस्त जेके बि आहिनि साईं जो साथ ॾियनि था असां बि हिते अचूं था हिक ॿिए सां मिलूं था हिकिड़ी ख़ुशी थी थिए पर बाबा हिकिड़ो वॾो मसइलो आहे केतिरो ॿुधायो आहे इहा जेके भाऊ चत मोबाइल खयो वेठो आहे बाबा मुल्क जा दाना कढी छॾिया इहा चत मोबाइल चत बाबा न थींदी आहे हीअं भत पता ठाहियो घर में अटो बि न अबू मूंखे वीहो वठी ॾे ला न त थई घर में रुपयो कोन्हे मूंखे वीहो वठी ॾे मां हिन वीहो हलाईंदी साईं मां बि इहो वरी मूंखे बाबू बि चई मां चयो मूंखे मोबाइल वठी मां साईं मोबाइल वठी इहा चत इहा वठी वरी हुन में उहो न थींदो अंदरि जेको इहो वात पट त खंघारो उछलायां साईं इहो बि विझराए भली हुजेसि हाय हे तव्हांजी मोबाइल आहे साईं इहो विझराए ऐं हीअं तो छोकिरी हिकिड़ी काल कयई मूंखे लाइक कयई मां वरी हाजी लाइक कयोमांसि डबल आऊं ठठो कयोमांसि हाय 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 ॼण टुडो आऊं ठो इहो साईं कॾे फोन ते ॻाल्हायोमांसि मूंसां रोज़ ॻाल्हाईंदी ॾोकर ॿोकर 2000 बुका वठी मुंहिंजो फ़क़ीरानी भली मिलियूं भला अब रिक्शे में आई जीअं मां बीठुसि पाड़े सां 17 ॿार मूंखे चंबली आहे मामो अचेव मामो अचेव मामो अचेव अरे मूं भेरी कोन्हे उठाई रे मामो किथां आयो न भेण खड़े पटी आयो वरी ॿी के पास आहे वरी उहा मेरी ख़ुदा जी मार पवे त गद थो निकितो पोइ मेरे बाबे खे चयो बाबा हाणे शादी कर हाणे शादी थी कई धमाल अल्हम्दुलिल्लाह छोरो मुंहिंजो तक़रीबन ॿ साल थी विया हाणे नानाणनि ॾिठो त पोइ त अलाए किथे आहे अॼु मेले ते ख़बर पई आयो आहे त भला ॿ टे ॾिसो वञा थोरो घरु कोन थो हुजे हेॾे मेले ते वारा फोन करे वठांसि हलो रे छोरा मुंहिंजा सगा पुट ओ छोरा आवाज़ ॾिसो रे कुटी खणी अची आवाज़ और यार फजन में ना मोर मखन ना रे हजरी अल्लाह ओ बाबा उठी मटे उठी अॻ में चक आयो बाबा पेरा की केडी धप का धोता को नहीं गया बाबा तू इन ॻाल्हि खे छॾ हां ॿुधा हुकुम कर सुल्तान की फिल्म दिखाई अल्लाह मजो एतरी गैरत त मुंह में ही कोने तो है की भलाई तू वो ने शिकल नहीं पथरा है बाकी बाबा हाणे ॻाल्हि ॿुध हुकुम कर बाबा मां चवां थो त मां हिन सभिनी खां पलांग वठां पलांग हा बंदूक जा हेलो हेडिया इहो पलांग न अरे पलांग की न चरार का हुकुम कर बंदूक का कटल जा तो सिद्धो दी भी तो मां ठिकाने निकली हां ॻाल्हि मां बाबा वॾा सॾ भरिया सॾ बाबा छा चवंदा मां चवां थो तोखे पाण आहियां यार खुदा को करके करई ए वल के सॾ भरियन के मां जो कुरान का हाथ बनी में उड़ई अरे जजा तू शादी कंदे शादी में वॾो मज़ो थी शादी कर मेरी हाँ मेरी कुरान को मन्ना शादी तू कर रांदुस मां बाबा में को शादी करनी ही का अरे शादी को नहीं चलियो ही जा ना बाबा ने ए मेरा क्यों को नहीं शादी कर मज़ो ना करी सिर्फ एक चक्कर कर बस ना मेरे को खबर है शादी थी केरी खबर दे खुदा कहीं अम्मा शादी की थी हां कहिया माशाल्लाह ती शादी तो मोटरे खाने में नहीं ये कुरान चाहता ले शादी करनी चलिया यो प्यार में थिंदो आ रात जो रिमोट ने कसर मान करी थोनी हमें को खबर है पासे जेड़ा फरुआ पैदा था हरी पीछे हैं शादी कौन करे संगे ने ब्याह जो कम अच्छे थी करे अरे ये अब शादी करे एक चक्कर कर शादी कर शादी न करे
छोकरा शादी के फायदे ने जॾहिं तूं निकाह करे वठी आहीं सॼो कमु मुंहिंजो आहे चढ़ी चवां थो शादी करे शादी न कॾहिं माया दे मोचड़ी असां ख़बर है कंच का छोड़ी ने सजे कंचे लगे पे हुई न माया दे मोचड़े बाबा इहो त बाबा माने थुकला न कंदी तॾहिं थियो आहे बाबा ने शादी करनी ही करनी मां कुंवार में हाली आयो आहियां इन नींबू तक ख़राब थो करी बाबा हा पटना जनाजा कढी तो भले कढे जनाज़ो ने को शादी दा ना के बाबा अरे छोकिरी वेठी आहे अरे बैठे उठाली थी ना हर बार बाबा क्या फाट बोवे तुंहिंजी माना सम्झ तुंहिंजी कुंवार आहे चढ़िया मेरी कौन बाक़ी जी का कहली कारी को पाना भाई को पड़ी थी अरे छोरी थप कर वने अकल करे मां तुंहिंजे लाइ कुंवार विहारे आयो आहियां वञ बाबा ए दे के बाबा कदे हम कोन दे अरे भई मुंहिंजी ॿुध सिर्फ़ु हिकु चकर तूं वञ न हा तूं जेको टकर हल सॼो कमु मुंहिंजो आहे टक्कर में सॼो कमु मुंहिंजो आहे चढ़िया हां ना असांखे शादी कर भी चोरी मेरी भेण हो भाई गाले छी न बाबा ना माया के भज पड़े थी बाबा तूं जंहिं महिल माना हिकु खट ते वञो तूं खटड़ो सम्झांसि सही आहे हा बाकी छोकरी है हा रे छोकिरी न न न असा मावा खटड़ो थी वञ मैं देखो जब छोकरी अम्मा भेण इन मां शादी क्यों करे शरीयत में हराम करके दीदा शादी का पाया अम्मा भेड़ हुजून कुते आ कुछ कुछ होता है थींदो आहे हाँ कुछ होता है समझी न या मैं खबर करे मैं तय वागे अंदर दा पे कर रहा बाबा ए वो जने आई हूं तो वो पकाई छो कहीं बाबा हरू बरु नौजवान पटना मरोवी चार नि भागा तो अरे अब्बा एरी आई उते आप चमा तो पाटर ते थो मोकल्या जा 2 मिनट का धड़ दे ना की जजा लाव्यो दी बनी हां एरी बनी ए दुओ तू जेडा मिलने तो कन्याणी मिलनी बनी हल पंज छह बैठे भी कहीं बात करा मैं पाया वञ मेरा दिमाग कम करे नहीं सिधो अंदर आयो वञ हां जेको तोखे बुझो जे समझ जाला शुरुआत ही थी ना वो प्यार सा ढोलू बाबा मरण दे ला तैयार थी बाबा बाबा वञ टक्कर तू मन वुजू कर पीछे वञो मस्जिद में जो वञ था समझ माई दे मानू ना बस जंग में रहे नहीं वञ बाबा जो पट मरो आज ले अरे बाबा आखिरी मुकला रही है बाबा खजला करता सही अरे आगे एने न वञ ओ दुनिया जा आखिरी बेगर तो बंदी अचे हलिया बाबा नौजवान पटना मरवावी चढ़िया तू शादी करे आ खोड़ दोस्त आहिनि बाबा मोकला निकली बिस्मिल्लाह ओ मेरा बाबा ले जेकॾहिं तूं शादी अॼु न कई न मां तोखे इते कुटिया वञी ॾे पोइ वञ न शादी लंबी करनी है बाबा शादी तूं कंदे बस शादी में करवा न ढेला वाली करवा गाड़ी खत्म उन में टुको जी हूंदी मतलब शादी ना शादी कहणी आहे न बाबा चढ़िया ए भेड़ तो उतारी ना मत अच बाबा जी इरादो करे घणा मिलंदा शादी करे अल्लाह वाह कब जान लगे मैं महीना पहले था अब तो कर दादी देखो ते आप छ एडी काडी भागो नी अरुत तकरो वञ न्याणी ॾाढो इंतज़ार कयो आहे कपड़े लाठी वजा पाती ना पहिरियों हुनजो मुंड ॾिस ठीकु आहे त माना लाहिजनि या न लाहिजनि अरे सतावी ता वजा नहीं ख्याल सां सामान न किरी पवई चढ़िया इरादो कर मिलंदई शादी कंदे त हाँ पीछे तो बाबा ठंडा छोरा बताओ के वञी न वञा
हिॾां एदू हिॾां हिकिड़ी पौड़ी बैठी है उहा अकल पंच में जन्म में क्यों नहीं कमांगा बाबा अरे उन्हीं पोड़ी में वो बटन कोने को बाबा छोरी को सुरमा पता ले आई है तू विंदेल जे हाँ। जेका तो बुझो जी समझ जाला प्यार में तारा में आओ तकड़ो बन तकड़ो बन बाबा पटड़ा मारो ला ला न तकाई कौन कर क्या ये बाबा 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 बचा भज उन्हनि खे चई तो 5 शादियूं थींदी तूं निभागा हिकिड़ी बि कोन थो करी वञ क्या थी मौला मदद फरमाई जिंदगी पहला दफा छोरी वाले को पुट या पुट घेरे ॾिठो वञी छा 17 कलाक थी विया वञी चवंदो एॾा मन ठीक है एॾे न होॾे मन होॾे शादी का पहले दिमाग कम को करे छोरी ने भिड़ा बैठे मेरे को मगे चले बाबा बुद्ध ॿाहिरि वेठा आहिनि न मूड़ो ॾींदो निकिरंदो वञ टकर कर वारो कर भाॻो ख़ुदा जी कमाल पयसि सालनि खां पोइ जो पाण आयासीं हा छोरी वाले बैठे ना पी है को किथे आजादी तू बाबा मां उते को नट खोली न छा अंदर रात पलीत को नहीं या पालक उते हलंदा थी ख़बर पइजी